जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशियो ऐं प्रोपोर्शन जा। हाणे हे जेको असांजो 2 नंबर प्रॉब्लम आहे इहो भाई असांजो रेशियो ऐं प्रोपोर्शन ते। हाणे हिन एक्सरसाइज जा 2 प्रॉब्लम ऑलरेडी मां अव्हांखे कराए चुको आहियां। उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदा। हाणे हे जेको असांजो 2 नंबर प्रॉब्लम आहे इहो आहे त जेकॾहिं 5 माण्हू 8 ॾींहंनि में खाधे जो सामान ख़तमु कनि था त 4 ॾींहंनि में साॻे खाधे सामान घणा माण्हू ख़तमु करे सघंदा। हाणे दोस्तों त हिन प्रॉब्लम में चए थो 5 माण्हू आहिनि जेको आहे सो उहे 8 ॾींहं वठंदा माना खाधो खे ख़तमु करण जे लाइ। त हाणे चए थो जेकॾहिं असां छा कयूं, ॾींहं जेको आहे सो पहिरां असांजा 8 हुया, हाणे असां छा कयूं, ॾींहं छा करे छॾियूं, 4 करे छॾियूं। लाज़मी आहे हाणे जेकॾहिं असां ॾींहं जेको आहे सो हाफ कया आहिनि त जेको आहे त माण्हू छा थींदा असांजा वधी वेंदा। त हाणे हे जेको आहे सो ॾिसो त हिकिड़ी शइ असां छा कई आहे, घटाई आहे, त ॿी शइ लाज़मी आहे छा थींदी असांजी वधी वेंदी। त अहिड़ो प्रोपोर्शन जंहिंमें असां हिकिड़ी शइ जेको आहे सो घटायूं ऐं ॿी शइ जेका आहे सो ऑटोमेटिकली वधी वञे त असां उनखे चवंदा आहियूं उबतो प्रोपोर्शन आहे। त दोस्तों हाणे हे प्रॉब्लम कीअं थींदो अचो त ॾिसूं। दोस्तों हाणे असांजा जेको आहे माण्हू आहिनि 5 ऐं ॾींहं जेको आहे असांजा 8। त हाणे असां जेको आहे ॾींहं छा करे छॾिया आहिनि, हाफ करे छॾिया आहिनि। ॾींहं जेको आहे असां कया आहिनि 4, ॾींहं 4 कया आहिनि। त हाणे असांखे माण्हुनि जी जेका आहे दोस्तों ख़बर न आहे। जॾहिं असांखे कंहिं शइ जी ख़बर न हुजे त असां उनखे छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त हाणे हिते असां जेको आहे माण्हुनि खे सपोज़ कंदासीं उहे छा आहिनि, एक्स। त दोस्तों हाणे ॾिसो त जॾहिं असांजो इनवर्स प्रोपोर्शन थी वञे त पोइ असां छा कंदा आहियूं त हिकिड़ो जेको असांजो एरो हूंदो आहे उनजो जेको डायरेक्शन हूंदो आहे डाउनवर्ड हूंदो आहे ऐं ॿियो जेको हूंदो आहे असांजो अपवर्ड हूंदो आहे। हाणे उहो दारोमदार आहे अव्हां ते त जंहिंजो जेको आहे सो डाउनवर्ड कयो ऐं जंहिंजो छा कयो, अपवर्ड कयो। (5/x = 4/8). त दोस्तों हाणे जेका आहे असांखे इक्वेशन मिली वई। त हाणे छा कंदासीं त हिनखे असां सॉल्व करण जे लाइ ऐं एक्स फाइंड करण जे लाइ असां छा कंदासीं, बाई क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। त हाणे असांजी जेका क्रॉस मल्टीप्लिकेशन थींदी हीअं थींदी त 5 × 8 = 4 × x। त 5 × 8 = 40 = 4x। त 4x = 40। त हाणे दोस्तों असांखे हिते छा मिली आहे, 4x मिली आहे। जॾहिं असांखे फाइंड छा करणी आहे, एक्स करणी आहे। त हाणे असां एक्स फाइंड करण लाइ छा कंदासीं त x = 40/4। त जेका असांजी एक्स मिली असांजी मिली आहे 10। त दोस्तों जेका एक्स बराबरि थी उहा थी असांजी 10 जी। त दोस्तों हाणे जेकॾहिं असां ॾींहं रखंदासीं 4 त जेको आहे माण्हू घणा हूंदा असांजा 10 हूंदा। त दोस्तों उमेद आहे त हे अव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं तव्हांखे प्रॉब्लम को सम्झ में नथो अचे त अव्हां कमेंट में पुछी सघो था।